नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे पेशावर मां ख़बर ॾींदा हलूं त आर्मी पब्लिक स्कूल जी 6वीं वर्सी ते पेशावर में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। ज़रियनि मूजिब पेशावर जे समूरनि अचण वञण वारनि रस्तनि ते चेकिंग सख़्त कई वई आहे। समूरनि अहम सरकारी ऐं गैर सरकारी इमारतुनि जी सिक्योरिटी वधाई वई आहे। इंतज़ामिया तरफ़ां APS वारनि तक़रीबुनि जी बि सिक्योरिटी सख़्त करण जी हिदायतूं कयूं वयूं आहिनि। APS साने जे मौक़े ते मुख़्तलिफ़ तक़रीबुनि जो बंदोबस्तु कयो वियो आहे, जंहिं में शहीदनि लाइ दुआ कई वेंदी। APS जी मुख्य तक़रीब आर्मी पब्लिक स्कूल पेशावर में थींदी, जंहिं में शहीद शागिर्दनि जे वालिदैन ऐं गाज़रीन खे घुरायो वियो आहे। शहीदनि जे लाइ दुआ लाइ फातिहा ख़्वानी ऐं क़ुरान ख़्वानी कराई वेंदी। शहीदनि जे क़ब्रुनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वेंदियूं। उन हवाले सां परॾेही वज़ीर शाम कुरैशी चयो आहे त APNS साने जो ग़म अॼु बि ताज़ो आहे ऐं 16 डिसंबर पाकिस्तानी तारीख़ में कारे ॾींहं जे तौर ते यादि रखियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।